मेड़ मां ख़बर ॾींदा हलूं त मेड़ ऐं आसपास जे इलाइक़नि में सारियुनि जो फसल मुकमिल तौर ते तैयार थी वियो आहे, पर हिन वक़्त ताईं सरकारी अघ मुक़ररु न थियण सबबि हारियुनि में सख़्त बेचैनी छायल आहे। अघ घटि हुजण करे हारियुनि जे मथे ते हथ अची विया आहिनि ऐं पोरियो तबिको मुआइशी ॾुखियाईनि में फाथल आहे। मेड़ ऐं आसपास जे इलाइक़नि में लाबारो ऐं कटाई जो अमल शुरू थी वियो। हारी पोरियतनि ऐं आबादगारनि बशीर डेरो, मेयर सोलंकी नसरुल्ला ऐं ॿियनि एहतजाज कंदे नेशनल प्रेस क्लब मेयर जे सहाफ़ियुनि अॻियां धाईंदे चयो त सारियुनि जो फसल तैयार थी वियो आहे। सारियुनि जी कटाई बि शुरू थी वई आहे, जॾहिं त सारियुनि जा अघ घटि आहिनि ऐं सरकार पारां कयल ऐलान ते बि अमल न थी सघियो आहे। हिन साल भाण जा अघ ॿीणा थिया, ॿिज मार्केट मां महांगा मिलिया आहिनि। ज़रई कंपनियुनि वारनि बि दवाऊं भाण तोड़े ॿिजनि में हारियुनि खां कसर न छॾी हुई, जॾहिं त ट्रैक्टर ऐं डीज़ल जा ख़र्च बि वधी विया, जंहिं सबबि सारियुनि जी पोख ऐं कटाई ते ईंदड़ ख़र्च फ़सुल जी क़ीमत खां बि वधी विया आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।